जॾहिं बि मोहब्बत जो ज़िक्र थींदो आहे त कुझु मोहब्बत जा मशहूर किसा ज़हननि में गर्दिश करण लॻंदा आहिनि। जिन में हिकु ससुई पुनू बि आहे। ससुई पुनू जो निसाई किरदारु सिंध जी मशहूर नीम तारीख़ी ऐं इश्किया लोक दास्ताननि में ससुई पुनू जो दास्तान सभ खां वधीक मक़बूल रहियो आहे। ससुई शाह लतीफ़ जे सूरमनि मां हिकु आहे। तोहफ़तुल कलाम जे मुसन्नफ़ मौजूब ससुईअ जो तालुक़ ब्राह्मण आबाद सां हो। ससुईअ जे पीउ जो नालो नाउन ब्राह्मण ऐं माउ जो नालो मंदर हुयो। आम रिवायतनि मूजिब नाउन ऐं मंदर खे औलाद कोन थींदो हो, पर जॾहिं खेनि सिकी पिनी हिकु धीअ ॼाई त उन जे ॼमण ते संदसि माइटनि नजूमीअ खां जनम पत्री कढाई, जंहिं सितारनि जो हिसाब लॻाए खेनि ॿुधायो त छोकिरीअ जो अंग कंहिं मुसलमान सां लिखियलु आहे। उहो ॿुधी माइटनि बदनामीअ जे ख़्याल खां डिॼी उन नंढड़ी छोकिरीअ खे हिकु संदूक में विझी दरिया जे हवाले करे छॾियो। उहा संदूक लुढ़ंदे लुढ़ंदे वञी बंभोर शहर जे घाट खां निकिती, जिते उहा मोहम्मद नाले हिकु धोबीअ खे मिली। मोहम्मद धोबी ऐं संदसि ज़ाल बे औलाद हुआ, सो उन्हनि छोकिरी खे ख़ुदा जी नेमत सम्झी सॻी धीअ वांगुरु लाॾ कोॾ सां निपाए वॾो कयो। छोकिरी सुहिणी हुई, संदसि नालो ससी रखियाऊं, जंहिंजी माना आहे चंड जहिड़ी। ससी जॾहिं वॾी थी त संदसि सूंहं जी हाक हंधे मागे फैलिजी वई। तन ॾींहंनि में ॾूरां इलाइक़नि खां तिजारती काफ़िला बंभोर में अची ड्राबो कंदा हुआ। केच मकरान जो शहज़ादो पुनूअ बि ससुअ जे हुस्न जी हाक ॿुधी काफ़िले समेत अची बंभोर पहुतो। साथियुनि खे वापसि मोकिले पाण बंभोर में रही पियो ऐं वेस बदिलाए मोहम्मद धोबीअ वटि मुलाज़िम बणिजी धोबी घाट ते कपिड़ा धोइण लॻो, जिते संदसि मुलाक़ात ससीअ सां थी। ससी ऐं पुनूअ जी पाण में मोहब्बत थी वई ऐं पुनूअ जे संग घुरण ते माइटनि ससीअ जी शादी पुनूअ सां कराए छॾी। पर उहा ॻाल्हि पुनूअ जे भाइरनि ऐं साथियुनि खे कान वणी। हू दिलि में दगा समाए अची पुनूअ जा महिमान थिया। महिमाननि जी टहल टकोर बाद ससी सवेली सुम्ही रही। तॾहिं राति जो पुनूअ जा भाइर पुनूअ खे नशो ॾेई उठ ते चाढ़े ज़ोरीअ पाण सां वठी विया। जॾहिं सुबुह जो ससी जागी ऐं ॾिठाई त पुनू मौजूदु कोन्हे, हक़ीक़त मालूम थियण ते हुन पाण खे ॾोही सम्झो, जो संझे ई गाफ़िल थी सुम्ही रही हुई। हू माइटनि सरतियुनि ऐं सहेलियुनि जे मना जे बावजूदि पुनूअ जी ॻोल्हा में निकिरी पई। रवायतनि मूजिब हू पब जबल खां हाड़ी जबल ताईं पेरें प्यादी काहींदी वई, एतिरे क़दर जो हुन जा पेर ज़ख़्मी थी पिया। रिवायत मूजिब ससी पंहिंजो सफ़र जारी रखियो। पेर ज़ख़्मी थिया त गोॾनि ते हलणु शुरू कयाई। ससी उन्हनि पहाड़नि रेगिस्ताननि में पुनू पुनू पुकारींदी रही। रस्ते में हिकु हंधि खेसि अकेलो ॾिसी एल पंवार नाले हिकु बकरार जी नीयत ख़राब थी पई। संदसि ससी रोई अल्लाह पाक खां पनाह घुरी। रिवायतनि में आहे त उन महिल ज़मीन फाटी पई ऐं ससी उन में घिड़ी वई, पर संदसि चुनीअ जो पांत ॿाहिरि रहिजी वियो। उहो लकाउ ॾिसी एल पंवार खे ॾाढो पछताव थियो ऐं उते ई ससीअ जी क़बर ठाहे मुज़ावर थी वेही रहियो। होॾां पुनू होश में अचण खां पोइ भाइरनि खां पाण छॾाए जॾहिं वापसि वरियो त रस्ते में एल पंवार खां ससीअ जो ॾस पुछाईं, जंहिंखे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। पुनू ससीअ जे चुनीअ खे बि सुञातो। उन बाद पुनू बि ससीअ सां हिकु थियण लाइ अल्लाह पाक खे ॿाॾायो ऐं साॻी तरह ॿीहर ज़मीन फाटी पई ऐं पुनू बि उन में समाइजी वियो ऐं वञी ससीअ सां मिलियो। इहा हक़ीक़त आहे या लोक कहाणी, ख़ुदा ई बहितर ॼाणे थो, पर हिन कहाणी खे केतिरनि ई बहितरीन शाइरनि पंहिंजी शाइरीअ में लिखियो आहे, जंहिंमें मशहूर सूफ़ी शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि आहे। हिन कहाणीअ में ससीअ जो किरदार जी जेका मंतकी अर्तका ॾिसण में अचे थी, उन में ससीअ जी सूंहं, सोभ्या, मोहब्बत ऐं शादीअ जी रवाजी ॻाल्हियुनि खां पोइ संदसि गाफ़िल थी सुम्हण खे हिकु क़िस्म जी ख़ता या ग़लती चयो वियो आहे, जंहिं करे हू पंहिंजो मतलूब महबूब विञाए वेही थी। पर उहा ई ख़ता संदसि ज़िंदगीअ जो अहम मोड़ साबित थिए थी, जंहिंखां पोइ हू हिकु नए अज़म ऐं हौसले सां पंहिंजे महबूब पुनूअ खे ॻोल्हण लाइ निकिरी पवे थी ऐं जबलनि ऐं ॾूगरनि जा ॾुखिया पंधु करे थी। संदसि किरदार जे उन्हीअ पहलू लोक शाइरनि सां गॾु क्लासिकी शाइरनि खे तमामु घणो उत्साहियो ऐं सिंधी शाइरीअ में काज़ी कादियन मियन
शाह इनायत रिज़वी, शाह लतीफ़, सचल सरमस ऐं ॿियनि शाइरनि खेसि तमामु घणो वाखाणियो ऐं ॻायो आहे। ख़ासि करे संदसि जज़्बे ऐं मक़सदु माणण लाइ जदोजहद वारे पहलूअ खे उजागर कयो वियो आहे। ख़ासि तौर ते सिंध जे अज़ीम शाइर शाह अब्दुल लतीफ़ खेसि 5 सुरनि में ॻाए अमर करे छॾियो आहे। शाह साहिब ससीअ जे किसे खे रवायती आखाणी वारे अंदाज़ में ॻाइण बदिरां उनजी जदोजहद, सचाई ऐं मक़सूद खे हासिल करण वारे रुख खे ॻायो आहे। सिंधी अदब ऐं कल्चर में ससीअ जो किरदारु हिम्मत, हौसले ऐं जदोजहद जी अलामत बणिजी चुको आहे। जंहिं क़िस्मत अॻियां हार न मञी पर तदबीर जारी रखी, ससीअ जो किरदार खे सिंधीअ सां गॾु सिराइकी, पंजाबी, बलोची, फ़ारसी ऐं उर्दू ज़बानुनि में बि ॻायो वियो आहे। पर उन्हनि ज़बानुनि में संदसि किरदारु एतिरो पुख़्तो ऐं मिसाली नथो लॻे जेतिरो सिंधी शाइरीअ में बयानु कयो वियो आहे। ससूई सिंधी शाइरीअ जी लाडली सूरमी आहे।